नाज़रीन, मटियारी जे ॻोठ मुरीद सोहा खे बरसात ॿोड़े छॾियो। केतिराई ख़ानदान बेघर थी विया। केतिरनि जे घरनि में पाणी भीजी वियो, जंहिं सबबि माण्हुनि पंहिंजा घर ख़ाली करे छॾिया आहिनि। मुतासिर माण्हुनि पंहिंजी मदद पाण तहत पाण खे ऐं ॿारनि खे स्कूलनि में ऐं महफ़ूज़ जॻहुनि ते मुंतक़िल करे छॾियो आहे। उन हवाले सां रिपोर्ट करे रहियो आहे SS न्यूज़ जो रिपोर्टर ज़हीर अहमद सोहो। नाज़रीन, मुसलसिल बरसात सॼी सिंध में तबाही आणे छॾी आहे। असां हींअर मौजूदु आहियूं ॻोठ मुरीसवा में, जिते पुण मुकमिल तबाही अची चुकी आहे। हिते तक़रीबन 10 खां 15 ख़ानदान अहिड़ा आहिनि जेके मुकमिल बेघर थी विया आहिनि। स्कूल में कैंप हणी पंहिंजी मदद पाण तहत अची हिते वेठा आहिनि। अचो त हिननि खां पुछूं त हिते ही कहिड़ियुनि मुश्किलातुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। ग़रीबनि जा घर ॾठा पिया आहिनि, असांजा ॿचिड़ा बीमार अस्पताल स्कूलनि में पिया आहियूं। ॻोठ वारनि जी अहसान आहिनि असां ते, जिन असांखे पाणी में कढी स्कूल में रहियो आहे। असांजो को बि वाली वारिस न रहियो आहे। सभु इहा हालत लॻी पई आहे। घरनि में केरु गवर्नमेंट जो माण्हू पुछणु नथो अचे। बिलावल साहब खे अपील था कयूं त महिरबानी करे असां जियालनि जी 77 खां वठी असां सजाऊं खाधियूं, तालीम तबाह कई, मगर पीपल्स पार्टी सां हमेशह गॾु रहियासीं। अॼु असांजी इहा पोज़ीशन आहे, असांखे केरु पुछण वारो न आहे। हींअर मींहं में असांजा घर वर किरी पिया आहिनि। जेको त माल मता मरी विया आहिनि। असीं बेघर थी विया आहियूं। घर छितियूं ॿितियूं सभु किरी पियूं आहिनि। असीं बेरोज़गार थिए वेठा आहियूं। महीनो थियो आहे मींहुं वसे पियो ऐं असां वटि का शइ कोन रही आहे। घर बि कोन्हनि, को मथे ढकण लाइ का शइ कोन रही आहे। अब असांजी हालत इहा आहे, असीं गोॾे गोॾे पाणी में ॿचिड़ा पिया आहिनि। ॻोठाणनि महिरबानी करे स्कूल में गेले विया आहिनि। अञा असांजा माल मता सभु ॿाहिरि बीठा आहिनि। ग़रीब माण्हू आहियूं, असांजी मदद कई वञे। असांजा घर बर किरी विया आहिनि। 10 ॾींहंनि खां असां हिते पिया रहियूं। असां वटि न को पाणी आहे, न को खाइण लाइ कुझु शइ आहे। सरकार सां असां ई गुज़ारिश था कयूं त असांखे कुझु ॾियो। बरसात जे करे तमामु तंग थी विया आहियूं ऐं बेघर थी विया आहियूं। महिरबानी करे गवर्नमेंट खे असांजी अपील आहे त असीं ॾाढा हिन बरसात जे करे असीं ॿुॾी विया आहियूं। असांजा घर किरी पट थी विया आहिनि। असां सां मदद कई वञे। नाज़रीन, तव्हां हिते जे मुतासिरीन जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हिननि मुसलसिल बारिश जे करे किन जा घर ढही पिया आहिनि, किन जे घरनि में पाणी अची वियो आहे। ही पंहिंजा घर ख़ाली करे स्कूलनि में पंहिंजे पाणनि खे ॻोठाणनि जी मदद सां मुंतक़िल कयो अथनि। गवर्नमेंट खां हिननि जी इहा ई गुज़ारिश आहे, जल्द खां जल्द हिननि जेके स्कूल में अची वेठा आहिनि हिते रिलीफ कैंप क़ाइमु करे हिननि जी मदद कई वञे। जेको बि इमदादी सामान अचे थो हिननि खे ॾिनो वञे। जिन जा घर ढही पिया आहिनि उन्हनि खे घर ठाराए ॾिना वञनि।